नासिन ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। SSP ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान जी हिदायतुनि ते ठट्टे पुलिसियूं ॾोहारियुनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। मीरपुर साकरे वेझो कार्रवाई दौरान ज़िले जे बदनाम ॾोहारी रमज़ान उर्फ रमू बचाणी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। ठट्टे मां जिते पुलिस कार्रवाई करे मुबैना ॾोहारी रमज़ान उर्फ रमू बचाणी मलाह खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कार्रवाईअ दौरान ॾोहारी जे कब्ज़े मां फुर कयल सुज़ुकी, हिकु पिस्टल ऐं हिकु हैंड ग्रेनेड हथु कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। ठट्टे मां जिते पुलिस जूं ॾोहारियुनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। मीरपुर साकरो वेझो कार्रवाई दौरान ज़िले जे बदनाम ॾोहारी रमज़ान उर्फ रमू बचाणीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कार्रवाई दौरान ॾोहारी जे कब्ज़े मां फुर कयल सुज़ुकी, हिकु पिस्टल ऐं हिकु हैंड ग्रेनेड बि बरामद कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नासिन अवां सां शेयर कयूं पिया। SSP ठट्टो डॉक्टर मोहम्मद इमरान जी हिदायतुनि ते ठट्टे पुलिसियूं ॾोहारियुनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि।